ख़बर शामिल कंदासीं ठिकराटो मैसेज न्यूज़ जे रिपोर्ट मोहम्मद उस्मान महर जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी ढंडी जे ॻोठ हाजी गाबर बहर जे प्राइमरी स्कूल में उस्ताद जे रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ 150 खां मथे ॿारड़ा दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। उन स्कूल जे उस्ताद खे रिटायरमेंट थिए खे 2 साल गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं को नओं उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे। अॼु ॻोठाणनि वॾेरो अजल महर, सदर ख़ान महर, गुलाम नबी, लाला शेर ख़ान महर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त केतिराई भेरा असां तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं तालीम जे आला ऑफिसरनि जे ऑफिसनि जा चकर काटे थकी पिया आहियूं, पर हिन वक़्त ताईं उस्ताद कोन मिली सघियो आहे। हुननि तालीम वारे वज़ीर ऐं आला इख़्तियारनि खां नोटिस वठी असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु करे ॾियण जी घुर कई आहे।